जीवन न्यूज़ हेडलाइंस मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा नज़र विझूं था हिन वक्त जी हेडलाइंस तालिब हसन महज घर ते मुबैना तौर पुलिस चौड़ाई खिलाफ ॻोठाणनि जो एहतजाज इन मौके ते ॻोठाणनि नज़ीर अहमद इमदाद अली फौजी वली मोहम्मद लोंग महर ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP SHO काबिल भइयो मुबैना असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजे हाज़िर सर्विस फौजी जवान खे सटे ज़ख़्मी करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़ SSP घोटकी DIG सखर आर्मी चीफ खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। मटियारी जिले जी यूनियन काउंसिल फ़क़ीर नूह होथियाणी जे ॻोठ इब्राहिम ख़ासकली जे रहवासियुनि बरसाती पाणी निकाल न थियण रोड घटियुनि समेत बुनियादी सहूलियतूं न मिलण ऐं इंतजामिया जी नाअहलीअ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ मोहम्मद मूसा ख़ासकली जान मोहम्मद अख्तर जानर ख़ासकली इक़बाल ख़ासकली अभियान जो चवणो हो त बारिशनि बाद अची वञे वारे कचे रस्ते ते गंदो पाणी बीठल आहे। घटियुनि गलियुनि में गंदो कचिरो गप पखिड़ियल आहे जंहिं करे स्कूल ऐं मदरसे वेंदड़ शागिर्दनि तालिब इल्मनि नमाज़ लाइ वेंदड़ माण्हुनि समेत बचड़े माण्हुनि खे अची वञ में शदीद तकलीफ़ुनि में मुंझणो पइजी रहियो आहे। पर हितां जी चूंडियल नुमाइंदनि समेत केरु असांजी साड़ लहण वारी न आहे। ज़िला इंतज़ामिया मटियारी UC चेयरमैन ऐं चूंडियल नुमाइंदा मुकमल ख़ामोश आहिनि। त सभिनी मसवारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते नोटिस वठी असांजे ॻोठ इब्राहिम ख़ासकली जे रहवासियुनि खे घटियुनि समेत सभिनी बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। पाकिस्तान डेंटल एसोसिएशन ज़िले सां गॾु चूंड जंहिं में पाकिस्तान डेंटल एसोसिएशन ज़िले सां घड़ियल आहे। सदर डॉक्टर सादिक अली बलोच नायब सदर डॉक्टर संजय शोमा जनरल सेक्रेटरी डॉक्टर मूलचंद खजानजी डॉक्टर तलहा जॉइंट सेक्रेटरी डॉक्टर हिरा यूसुफ इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर अमान हिंगोर खे चूंडियो वियो। इन मौके ते डॉक्टर सादिक अली बलोच चयो त आउं पाकिस्तान डेंटल एसोसिएशन सेंट्रल काउंसिल जी सदर डॉक्टर खुर्शीद अहमद ऐं सिंध जे सदर डॉक्टर अब्दुल कादिर दल जे शुक्रगुज़ार आहियां जिन मूं समेत मुंहिंजी पूरी टीम ते एतमाद कंदे असांखे ज़िम्मेवारी ॾिनी आहे। असांजी कोशिश हूंदी आहे त असां पाकिस्तान डेंटल एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां डॉक्टरनि जे जाइज़ मसइला समेत सदन हक़नि जे हासिलात लाइ किरदार अदा कंदासीं। ऑल सिंध एम्प्लॉइज अलायंस जे काल ते समूरी सिंध चियां पतीन में बि सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में मुलाज़िमनि आफ़िस जी तालाबंदी करे डिप्टी कमिश्नर आफ़िस आडू गॾु थिया ऐं जितां हिकु वॾी एहतजाजी रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे फतहुल्लाह जुले जो अब्दुल मन्नान सुब्रो मुख्तियार अफरोजी एम सुब्रो काशिफ कादिर मेमन गुलाम हुसैन सुब्रो ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे यूनियन अॻुवाणनि चयो त सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु मुलाज़िम दुश्मन पॉलिसी ते अमल पेरा आहे। पेंशन इस्लाह जे आड़ में सिंध जे सभिनी मुलाज़िमनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे। पर वधीक चयो त DRA अलाउंस बि सिंध जे मुलाज़िमनि जो अहम मसइलो आहे जॾहिं त ग्रुप इंश्योरेंस जेको पघारनि मां कटे पियो वञे उहो बि मुलाज़िमनि खे वापसि नथो ॾिनो वञे। अगरि वधीक चयो त हुकूमत सिंध जे मुलाज़िमनि सां ज़ुल्म मथां जुल्म करे रही आहे जंहिं ख़िलाफ़ ही तहरीक जारी रहंदी जेसिताईं मुतालबा तस्लीम नाहिन कया वेंदा। UC करकली जी चेयरमैन नवाब खान बबर जी अॻवानी में 2 रोज़ा नादरा मोबाइल सर्विस UC करकली जे ॻोठ रुकन बुरड़ा में बहितरीन कम ॾेखारियो जितां अवाम जो शनाख्ती कार्ड बेफाम ऐं ॿियनि ज़रूरी डॉक्यूमेंट्स ॾिसी माण्हुनि जा मसइला हल कया। चेयरमैन नवाब खान बबर चयो त असांजी कोशिश आहे त यूनियन काउंसिल जो हर घर ऐं हर फर्द रजिस्टर्ड हुजे जंहिं सां हुकूमत ऐं हितां जे अवाम खे फ़ाइदो पहुचे। रहवासियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मोबाइल सर्विस सां बेराड़ी जे माण्हुनि खे बहितरीन रिलीफ ॾिनो जेको अमन सारा जोॻो आहे। इन मौके ते अकबर जोखियो नियाज़ हुसैन बुगियो जमालदीन बुगटी ज़ाकिर बबर ऐं ॿिया मौजूद हुआ।